बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। पंहिंजो सिपारो या जुज़ आहे टीहों अम जेके चवंदा आहियूं अम ऐन ताईं नड़ी मां अम अम न अम। हाणे अॼु इंशाअल्लाह ताला जीअं नईम सबक़ चयो त असां सिखंदासीं इंशाअल्लाह अज़ीज़ सूरतुल मुतफ़्फ़िफ़ीन। नंबर आहे हिन जो 83 या मकी सूरत आहे। कोशिश कंदासीं त आयतूं 1 खां 18 ताईं कयूं इंशाअल्लाह ताला। ऐं पोइ थोरो मुख़्तसिर ग्रामर आहे पर वॾो हेल्पफुल थींदो इंशाअल्लाह ताला। हिकु नंढड़ी ॻाल्हि सम्झबी। ऐं अना ही अना आहे सॉरी ही अन न आहे अना अंत नाहनु ये 3 लफ़्ज़ छा आहिनि छो जो ये बार बार क़ुरान पाक में आया आहिनि न। इन्हनि खे सम्झंदासीं ऐं कहिड़े पर्सपेक्टिव में मैस्कुलिन ऐं फेमिनाइन में इंशाअल्लाह अज़ीज़। इहो आहे ग्रामर जो पार्ट पर तमामु नंढिड़ो मुख़्तसिर। असां 78 खां शुरू कयोसीं सूरह अन-नबअ अम यतसाअलून अन-नबअल अज़ीम। क़यामत जी ॻाल्हि कहिड़ी ख़बर वॾी जे लाइ ऐं जेको आहे सुवाल पाण में कनि था पिया उहा थी हितां माना टियों सिपारो शुरू जितां थियो आहे अन-नबअ उन में क़यामत जी ॻाल्हि आहे। अन-नाज़िआत 79 में क़यामत जी ॻाल्हि अबस क़यामत जी ॻाल्हि अत-तकबीर क़यामत जी ॻाल्हि अल-इंफ़ितार पढ़ियोसीं क़यामत जी ॻाल्हि ज़िंदगी जी मौत जी आयु माना मिक्सअप ईअं फॉर एग्जांपल पर मैक्सिमम माना मोस्टली क़यामत हुई। हाणे असां पढ़ूं था पिया अल-मुतफ़्फ़िफ़ीन 83 नंबर चयोसीं। ऐं इहा मकी सूरत हिन में रुकू हिकिड़ो आयत 36। असां 18 ताईं कोशिशि कंदासीं हिनखे 50% कवर करण जी न त 15 इंशाअल्लाह ज़रूर कबो। कुल सूरतूं हिन में इंटरेस्टिंग ॻाल्हि इहा आहे अॼु बि सम्झण जी इंशाअल्लाह ताला माना हिकिड़ी इंफॉर्मेशन। कुल सूरतूं क़ुरान पाक में आहिनि 114 सभिनी खे ख़बर आहे। कुझु मकीयन कुझु मदनियन। केतिरियूं मकीयन केतिरियूं मदनियन कंहिंखे यादि बीहंदो आहे ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजे ख़्याल में। हिकिड़ी हिंट आहे नंढड़ी सूरह बक़रा जेका आहे वॾी सूरत आहे ॿी नंबर सूरत क़ुरान पाक जी उन में आयतूं आहिनि 286 ऐं 286 नंबर इन करे यादि करणु आसान आहे छो जो असां 786 असांखे ख़बर आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम लाइ असां 786 लिखंदा आहियूं। ही नंबर कहिड़ो आहे 286। इन में कहिड़ी हिकमत आहे इहा 286 इन में ही जेको 8 नंबर विच ते आहे न इन में हिकमत आहे। कहिड़ी हिकमत आहे त मकी सूरतूं आहिनि जेकॾहिं तव्हां हिन 8 खे 6 सां मिलाईंदव त मकी सूरतूं थी वेंदियूं। हिन 8 खे हिन 2 सां मिलाईंदव त मदनी सूरतूं। हेॾियूं थियूं 86 हेॾे थियूं 28 28 86 खे तव्हां जमा कंदव त 114 थी वेंदी। ऐं जेका अॼु सिखूं था पाण वेलुल मुतफ़्फ़िफ़ीन माना अल मुतफ़्फ़िफ़ीन बाय द वे वेलुल न आहे सूरत जो नालो अल मुतफ़्फ़िफ़ीन आहे। उहा छा आहे उहा मकी सूरत आहे ऐं उन मकी सूरत जो असांखे ख़बर आहे क़ुरान पाक में जेको नंबर अचे थो पियो उहो 83 नंबर आहे। पर जेके सूरतूं क़ुरान पाक में जीअं आयूं आहिनि ईअं न आहे त का जेका पहिरीं सूरत आहे पहिरियों नाज़िल थी आहे ॿियो नाज़िल थी आहे टीं नाज़िल थी आहे ऐं कुलोज़ बिरब्बिन नास आख़िर में नाज़िल थी आहे सूरह फातिहा पहिरियों नाज़िल थी आहे ईअं न आहे। इहो ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु इहा त जेके सूरतूं आयूं आहिनि के फुल आयूं आहिनि के टुकड़नि में आयूं आहिनि सालनि खां पोइ आयूं आहिनि के टुकड़ा हिकिड़ो आयो आहे टुकड़ो ॿिए हंधि आयो आहे। उहो पंहिंजे आका नबी करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका आयत जॾहिं लथी आहे या सूरत हुजे उहो पाण असाबनि खे फरमायो त हीअ आयत हिन में वेंदी आहे। सूरत जा नाला न हूंदा अॻे सूरत जा नाला बि पोइ पिया आहिनि पर हीअ आयत कमाल आहे उन्हनि जी मेमोरी जो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन हिसाब सां घुरां हर शइ खे बार बार माना उहो उन्हनि जे लाइ त तालीम ई
उन्हनि जो हफ़्सो पूंदो हुयो, उहे उन में हूअं ई होशियार हूंदा हुआ हिननि शयुनि में, छो जो लिखत जो त अंदाज़ो ई कोन। उन खोड़ा माण्हुनि खे अॼुकल्ह कैलकुलेटर ते खां सवाइ त तव्हां 6 जो खोड़ो विसरी विया हुया असांजो। जॾहिं खोड़ा यादि कंदा हुआ माण्हू त 20, 15, 16, 17 जो खोड़ो बि यादि हूंदो हुयो। अहिड़े नमूने सां उहो उन ज़माने में इहा शइ माना सम्झी सघिजे थी पई त उन्हनि जी कैपेबिलिटी इहा हुई यादाश्त जी, हाफ़िज़े जी। त जेका आयत लहंदी उहा कहिड़ी सूरत में ईंदी, अॼु जी सूरतुनि में जेके नाला आहिनि जीअं उन्हनि में उहो ॿुधाए वियो पाण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इरशाद मुबारक ते उहा कई। हाणे हीअ जेका सूरत आहे वेलुल मुतफ़िफ़ीन, इहा क़ुरान पाक जे कंपाइलेशन में 83 नंबर आहे, पर जेका सूरत लथी आहे उन में हिन जो काउं नंबर आहे, हिन जो नंबर आहे 86। ये लथी जंहिं नंबर ते आहे 86 में, क़ुरान पाक में जेका पई आहे उहा आहे 83 में। हाणे हिन में 86 नंबर में हिकिड़ो को ॿी ॻाल्हि ॾिसो था, हीअ कंहिंसां को हिते का शइ मिले थी, हिते ओहे मकी सूरतूं घणियूं आहिनि 86, हीअ काई नंबर आहे नुज़ूल में 86, माना जेके मकी सूरतूं लथियूं आहिनि उन में इहा आख़िरी सूरत आहे। ठीकु आहे, माना हीअ उहा सूरत आहे जेका मके पाक में आख़िरी लथी आहे। हाणे किन जा राया इहे आहिनि त इहा मदीने पाक जी पहिरीं सूरत आहे। हक़ीक़त करे इहा आहे त मां काफ़ी सर्च कयो त उन में को मकी सूरत थो ॿुधाए, पर जिन जो अंदाज़ो आहे मदनी जो, मुंहिंजो ख़्यालु उन ते वधीक आहे। वल्लाहु आलम साईं, इन सां को फ़र्क़ु कोई कोन थो पए। क़ुरान पाक आयात आहे, जो सम्झणो आहे उहो इन जे करे मुंहिंजो अंदाज़ो इन करे बि इहो थो पियो, छो जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने पाक में आया आहिनि, वॾे हूंदा काफ़र, हुते क़यामत जूं ॻाल्हियूं हूंदियूं। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हिन में क़यामत जो ज़िक्र आहे, पर उथंदी क़यामत जो ज़िक्र न आहे। इज़त शम्स कुव्विरत, इज़त समान मुनफ़तरत, आसमान टुटंदो, उहो न आहे। माना उहो हिन में ॻाल्हि ई ॿी शुरू थियल आहे। हिकिड़ो जेको लफ़्ज़ आहे न, उहो जीअं कर्ज़ कबी आहे हुन में अंग्रेज़ी में, उहो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, सम्झूं था पिया हुनखे, पर ॻाल्हि इहा त उन लफ़्ज़ खां शुरू थियल आहे। इन जो मक़सदु इहो आहे त आख़िरत में क़यामत जी ॻाल्हि ज़रूरु अचे थी पई, पर शुरूआत हिन जी उहा न आहे। शुरूआत हिन जी कहिड़े तरफ़ आहे? सोसाइटी तरफ़, मुआशिरे जे लाइ आहे। इहा हिकिड़ी सूरत मुआशिरे जे लाइ, जीअं हक़ीक़त करे ॾिसजे अल्लाहकुम तकासुर जेकर तव्हां ॾिसो त सॼी सूरत जेतिरी बि आहे 8 आयतूं, छोड़ो त अल्लाहकुम तकासुर खे सम्झी उनखे असां पंहिंजे हिन ते जान ते अपनायूं न साईं, असां लाइ ज़िंदगी आहे माना कामयाबी थी वञे। क़ुरान पाक जी हिकिड़ी नंढड़ी जेको आयत ॿिनि लफ़्ज़नि जी, अल्लाहकुम तकासुर, अञा छॾे था ॾियूं, छोड़ो अल्लाहकुम तकासुर। अहिड़े ई नमूने जॾहिं हिन सूरत में ईंदासीं त हिन में बि सोसाइटी जी ॻाल्हि आहे। ऐं छा हुयो त जॾहिं मदीने पाक में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत करे तशरीफ़ फरमा थिया, उते यहूदियुनि जूं 3 आबादियूं हुयूं, 3 क़बीला हुया 3। ऐं यहूदी उन ज़माने में उन्हनि जा इहे अमल हूंदा हुया जिन जे हिते ज़िक्र ईंदो हुन सूरत में, उन्हनि जे थी सघे थो हिदायत लाइ बि लथी हुजे सभिनी जे लाइ, छो जो हाणे त जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने मुबारक में आया हुया त उते पाण में कबीलनि जो हिक ॿिए सां ठाह ॿियो ठाह हूंदो, कॾहिं न हूंदो हुयो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तशरीफ़ फरमा थिया त पोइ पाण मिसाक मदीना करे जेके बि उते जा 3 यहूदी कबीला हुया, पंहिंजे अंसारी जेके उते जेके मुस्लमान थिया, जेके न थिया, उन्हनि सभिनी खे गॾायो मदीने पाक में। ऐं हिकिड़ी नंढड़ी जीअं सम्झो त अथॉरिटेटिव हुकूमत क़ाइमु थी, जंहिंजी माना नबी करीम सल्लल्लाहु, कॾहिं इंशाअल्लाह ज़िक्र कंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु उन नंढड़े शहर जा, उन हुकूमत जा माना उन्हनि जी जेको आहे ईअं हुयो त माना अथॉरिटी उन्हनि जी, पोइ जेके फ़ैसिला कबीलनि जा थींदा हुया या ॿिए के, उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो पेश थींदा हुया। उन्हनि खे ई मुनसिफ़ रखियो वियो हो, उन्हनि खे हुकुमरान कोठियो वियो हो। त ॻाल्हि छा आहे त उन ज़माने में सोसाइटी में इहे शयूं हुयूं जंहिंखे कवर करण लाइ थी सघे थो वल्लाहु आलम या मदीने पाक में आई हुजे, अदरवाइज़ किताबनि में इहो आहे त या मक्की सूरत आहे। हलूं था अॻिते। ही 3 सूरतूं आहिनि गॾोगॾु, अत-तकवीर, अल-इंफ़ितार, अल-इंशिक़ाक़। इन्हनि जी शुरूआत कंहिंसां थी आहे? इज़्ज़त शम्स, इज़्ज़त समाओ, इज़्ज़त समाओ। असां 2 पढ़ी आया आहियूं, अत-तकवीर, अल-इंफ़ितार।
हाणे पढ़ण खपे अनशिकाक असां पढ़ूं था المطففين हिन जे करे छो जो हीअ 81 82 करे आहियूं इनशिकाक 84 असां पढ़ूं था 83 जेका हिननि जे विच ते आहे हिन जी बि हिकिड़ी वॾी हिकमत आहे डिटेल में काफ़ी वञी सघिजे थो पियो त मुख़्तसरन इहा आहे त हिन सूरत में जंहिं ॻाल्हि जो ज़िक्र कयो वेंदो उन जूं कुझु ॻाल्हियूं अॻु में थी आयूं आहिनि कुझु ॻाल्हियूं अॻिते ईंदियूं या इन्हनि माना हीअ इनशिकाक में जेका कैफ़ियत थींदी ही क़यामत वारी आहे उन खां बि अॻु में जी हीअ ॻाल्हि आहे वरी होॾे बि जेके क़यामत जो ज़िक्र थी आयो आहे उन खां पोइ हिन जो ज़िक्र थो अचे कहिड़ो आहे अचो ॾिसूं था इंशाअल्लाह ताला पहिरीं सूरत शुरू थी पई साईं तर्जुमो मां करे वेंदुसि उन खां पोइ मां उनखे एक्सप्लेनेशन पोइ कबी इंशाअल्लाह अज़ीज़ पहिरीं सलीस तर्जुमो आहे वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन वैल आहे उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ घटि छा तौर ऐं माप तौर माना वज़न माप माना जी कबी आहे अल्लज़ीन इज़्तालू अलन्नास यस्तौफून जॾहिं पाण लाइ माण्हुनि खां मापो वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो वठंदा आहिनि वैज़ा कालूहुम औ वज़नूहुम युख़्सिरून ऐं जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहिनि या खेनि तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि साईं इन्हनि लफ़्ज़नि खां वधीक इंसान जे मुआशिरे खे इंसान खे पाण खे सम्झण लाइ इन खां वधीक ॿिया कहिड़ा लफ़्ज़ खपनि इंशाअल्लाह ताला असांजो साईं मां जेको हिन ते कमु वेठो कयां पियो मां घर में ॻाल्हायो पाण सां ॻाल्हायो आहे मूं चयो छो न अमल कजे छो न अमल कजे छो न अमल कजे असां जेके हिते वेठा आहियूं न इंशाअल्लाह ताला कोशिशि करे असांजो सेशन इन ते ख़तमु थींदो त इन ते इंशाअल्लाह ताला असां अमल करणु शुरू करे ॾींदासीं अॼु इहा ख़बर पवंदी त असांखे महसूसु कोन थींदो आहे त असां छा कंदा आहियूं उहा कीअं ग़लति कंदा आहियूं ऐं उन लाइ कहिड़ो जेको आहे अलाह पाक लफ़्ज़ जो इस्तेमालु करे जेकॾहिं असां उहा सोसाइटी में ग़लती कयूं था पिया त अलाह पाक थो चए त वेल आहे हिननि लाइ वेल जो लफ़्ज़ अरबी जो तर्जुमो सिंधी में थिए त थींदो तबाही बर्बादी ख़राबी आहे कंहिं माण्हू खे पसंदि आहे पंहिंजे लाइ ॻाल्हि आहे असां मां कोई पसंदि कंदो त मुंहिंजे लाइ का ख़राबी थी वञे को तबाही थी वञे का बर्बादी अचे कंहिं ॻाल्हि कोई पसंदि न कंदो पोइ आख़िर छो असां उहा शइ कयूं जंहिंमें अलाह पाक क्लियर कट ॿुधाए थो पियो त हिन में बर्बादी आहे तबाही आहे अलाह पाक असां सभिनी खे अमान में रखे असांखे अमान में रखे या अलाह करीम असां ते रहम कर नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि शैतान असांखे गुमराह थो करे वञो ईमानदारी असां सम्झूं कोन था अलाह पाक जो ख़ौफ़ खां डिॼूं कोन था नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में इहे शयूं असां करे था वञूं रियलाइज़ बि नथो थिए कॾहिं कॾहिं त असां इहा ग़लति था कयूं अचो त सखूं हुनखे ऐं पंहिंजे दुनिया पंहिंजे ज़िंदगी में इन ते अमल करणु शुरू करियो अॼु बि वक़्तु आहे अॼु बि ज़िंदा आहियूं अलाह माफ़ करण वारो आहे अलाह सी तौबा ॿुधण वारो आहे गफ़ूर रहीम आहे अॻियूं ग़लतियूं जेकॾहिं कयूं हूंदियूंसीं त अलाह पाक असांजे अॼु इन इरादे ते असांजो इंशाअल्लाह ताला अॻियूं ख़ताऊं चवंदे माफ़ कंदो इंशाअल्लाह कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि अलाह पाक थो चए वेल आहे उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ कमाल था ॾिसो हाणे हिनखे ॿियो तरीक़े सां ॾिसणो पवंदो अॻिते हलंदासीं क्लियर थींदो वञा ख़ुदा करे 15 आयतूं करे वञूं ॻाल्हि इहा आहे त हिनखे करे ॾिसबो पंहिंजी ज़ात ते माना असांखे लिटमस पेपर कहिड़ो आहे पाण ज़ात आहे पंहिंजी हाणे जेको अलाह पाक हिते फरमाए थो पियो त वेल आहे उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ जे हुनजी वसाहत केॾी थियल आहे हिकिड़ो इहा शइ बि काफ़ी पर अलाह पाक हर शइ क्लियर कई आहे जॾहिं पाण माण्हुनि खां मापो वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो वठंदा आहिनि हाणे मापो आहे जेको असां पाण ख़बर आहे जेका बि शइ वठूं था पिया तोरे तुके पंहिंजे बहितरीन उन माप ते वठंदासीं को असांखे घटि ॾेई वियो न असां हुन सां तेज़ थी वेंदासीं छो भई मां तोखे $15 ॾिना $15 में जेका शइ थी मूंखे पूरी ॾिए न हिकिड़ी तो घटाई आहे पूरी कर असां लाइ पूरी वठंदासीं पर जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहियूं जॾहिं असां सेल करण ते ईंदा आहियूं या कंहिं तोरे ॾींदा आहियूं त घटाए ॾींदा आहियूं असांजी दिलि चवंदी आहे त असां वटां घटि वञे अचे घणो वञे घटि जेको हक़ आहे उहो बि न ॾियो ऐं जंहिं ते ॿियो जेको असांखे ॾिए थो जेतिरो ॾिनो थी जेतिरो असांजो हक़ आहे उन खां वधीक घुरणो आहे इहो आहे इन जो कंसेप्ट सॼी सूरत जो ऐं उन्हनि माण्हुनि लाइ छा आहे वेल आहे
तबाही आहे, बर्बादी आहे, ख़राबी आहे। असां छा हुनखे बदिलाए सघंदासीं जेकॾहिं असां इहा शइ कई हुजे ऐं क़यामत ॾींहुं हिन जो हिसाबु थींदो हुजे त असां चवंदासीं त न इहा त ख़राबी छाजे करे थी, हीअ त हीअं हो, को जवाज़ आहे न आहे। अॻिते ॾिसूं था त छा थो चए अलाह पाक। हुन खां पहिरीं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, हीअ जेको आहे वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, इनखे थोरो सम्झाए था हलूं पिया। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, इंपॉर्टेंट आहे। उनजे करे आहे त वैलुन लिल मुतफ़िफ़ीन, इहो ईअं आहे, वैलुन लिल मुतफ़िफ़ीन, ॿ लफ़्ज़ आहिनि। वैलुन जेको आहे जॾहिं असां पढ़ंदासीं, ही वैलुन जेको तनवीन आहे न, उबो सिधो पेश उबो पेश, ठीकु आहे न, उहो पढ़बो हीअं वैलुन, माना नून में शामिल हूंदो आहे तनवीन में वैलुन। उन खां पोइ आहे शद वारो लाम आहे ऐं लिल्ला। अरबी में किताबनि में शद न आहे ॾिनल, असांजे लाइ ॾिनल आहे जीअं ख़बर पए त हिनखे कीअं पढ़णो आहे। अरबी वारे खे ज़रूरत कोन्हे का। हाणे हिनखे पढ़णो कीअं आहे, उहो ईअं आहे त इहो थींदो, हीउ जेको तनवीन आहे न ख़तम थी वेंदी, हिनखे पेश अची हीउ जेको शद आहे हिन लाम हिन सां मिलंदो। थियो छा, तव्हां ॾिठो हिननि ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हीउ पढ़बो वैलुल, उहो छा थियो, उहो नून ख़तम थी वियो। ही इन नून साकिन जो क़ाइदो आहे ऐं तजवीद जो क़ाइदो आहे। हिन में डिटेल में कोन था वञूं, इनशा अल्लाह ताला मुंहिंजो वीडियो ईंदो, उन में इहो तनवीन जो क़ाइदो, पर उन वीडियो में तनवीन जो क़ाइदो कोन्हे, पर उहो कॾहिं इनशा अल्लाह ताला ॿिए ॾिसंदासीं। पर ॻाल्हि इहा आहे त नून जो क़ाइदो इहो आहे त वैलुल, इहो ईअं पढ़बो। इहो लाम नून जो क़ाइदो आहे, लाम सां जॾहिं गॾिजी वञे त लाम ऐं रा में। बहरहाल इहो थियो। उन खां पोइ हले थो पियो अला न, माना ला माना न, अला छा, सवाल लाइ थींदो आहे, छा न, या ज़ुन थींदो आहे माना गुमान करणु, सुठो ज़न कबो आहे न त कंहिंजो सुठो गुमान कजे। अला या ज़ुन, छा नथा गुमान कनि, उलाइक उहे। हाणे क़ुर पाक में किथे तफ़सील में इहो बि आयो आहे त हुम ईंदो आहे, ही या उहे चवंदा आहिनि, हुम उहे। पर हिते जॾहिं अलाह पाक उलाइक इस्तेमालु कयो आहे न, माना ओ उहे, यानी उन्हनि खे नज़दीक बि तसवर न कयो अथई, थर्ड पर्सन परे वारा, जेके माना अलाह पाक वेझो ई नथो करणु चाहे पंहिंजी। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। जॾहिं साईं आयतूं पढ़जनि क़ुर पाक जूं, उनजो असर जॾहिं दिलि ते अचे न त ॻोढ़ा अचनि। असांखे अलाह पाक जेकॾहिं इन शइ खे पनाह में रखियो आहे त असांखे शुकुर करणो। अला या ज़ुन उलाइक, माना उहे परे वारा, अन्नहुम मबऊसून, उहे गुमान नथा कनि छा त खेनि ज़रूर उथारबो। मबऊसून यौम युबअसून, कोई कोई अची पोइ सूरत में आयो, सूरह अल-फितार में यौम युबअसून, क़ब्र में उन्हनि खे उथारियो वेंदो। लियौमिन अज़ीम, लियौम कहिड़े ॾींहं लाइ, लियौम उन ॾींहुं, अज़ीम, अज़ीम माना सख़्त। माण्हुनि घणो लिखियोसीं वॾो ॾींहुं, वॾो ॾींहुं थींदो अकबर। अज़ीम खे वॾो ॾींहुं तर्जुमनि में इहो अलाह रहम कंदो भला आलम साईं, मां हिनखे वॾो न लिखियो, मां हिनखे लिखियो सख़्त। अज़ीम छो जो अज़म, अज़म चइबो आहे हुनखे अरबी में, अज़म माना हॾो, हॾो हूंदो आहे, मज़बूत ऐं सख़्तु हूंदो आहे। अज़ीम जेको लफ़्ज़ आहे न, उहो उन मों ई निकितल आहे। अज़म, अज़म माना हॾो सख़्तु हूंदो आहे। हाणे इहो ॾींहुं सख़्तु आहे गुनाहगारनि लाइ, लियौमिन अज़ीम, उन सख़्तु ॾींहं लाइ, माना उहे गुमान नथा कनि छा त खे ज़रूरु उथारबो उन सख़्तु ॾींहं लाइ, जंहिं ॾींहुं माण्हू जहाननि जे पालननि अॻियां उथी बीहंदा। इहो नथा गुमान कनि। ईअं लफ़्ज़ क्लियर हुजनि पिया असांजी हिदायत लाइ। सच आहे त बेशक बदकारनि जो अमाल नामो सिजीन में आहे। हाणे सच आहे, अलाह पाक फरमाए थो त उन्हनि जो कल्ला, माना बल्कि ईअं चइजे हरगिज़ न, बेशक, हरगिज़ न, माना इहा ॻाल्हि जेका तओ था कूड़ी आहे, हरगिज़ न, बेशक यकीनन बदकारनि जो अमाल नामो सिजीन में आहे। बदकारनि जी ॻाल्हि हले थी पई त उन अमाल नामो किथे आहे? अमाल नामो असां पढ़ी आयासीं त अमाल नामो अचे किथां थो? सूरह अल-फितार में आयो न त वेठा आहिनि किरामन कातिबीन, सभु लिखनि था पिया, उहे पोइ मोकिलिनि था पिया, सभु हुन में रिकॉर्ड थिए पियो थो। उहो अमाल नामो जेको लिखिजे थो पियो, उहो किथे थो वञे? बदकारनि जो सिजीन में। ऐं पोइ हिते हलूं था पिया नेक्स्ट आयत हिनखे, माना अलाह पाक पाण ई इनखे एक्सप्लेन कंदो त सिजीन छा आहे। सिजन उहा चइबो आहे जेल खे, साहिब सिजन, जेको सूरह यूसुफ में अलाह
त जेल जो आहे न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको अल्लाह पाक बयान कयो आहे उन में किसो जेको आहे इबरत लाइ उन में उनखे जेल में विधो वियो उन्हनि सां जेके गॾु हुया उनखे चवंदा या साहिब सिजन ए मुंहिंजा संगती जेल जा असहाब थींदा न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उहे संगती माना उहे असहाब त ही साहिब सिजन सिजन छा आहे जेल ऐं अल्लाह पाक चए वमा अदराक मा सिजीन ऐं कंहिं सम्झाई त सिजीन छा आहे या छा सम्झो त सिजीन छा आहे अल्लाह पाक चए थो किताब मरकूम हिकु लिखियलु दफ़्तर आहे माना अमाल नामे जो दफ़्तर आहे लिखियलु उहो सिजीन में आहे उन्हनि जो बदकार अल्लाह पाक ते फरमाए थो वैल यौमइज़ लिल काफ़िरीन अगेन वरी वैल तबाही आहे बर्बादी आहे ख़राबी आहे कंहिंजे लाइ उन ॾींहुं कंहिंजे लाइ यौमइज़ माना यौमइज़ लिल काज़िबीन कूड़नि जे लाइ काज़िब थियो न किज़िब कूड़ो कूड़ भाईंदड़ लाइ कूड़नि लाइ बल्कि सिधो कूड़ कूड़ जेको कूड़ सम्झनि था पिया भाइनि कोन था कूड़नि लाइ हक़ीक़त में इहा बि ट्रांसलेशन थी वञणु खपे भाइण जी ॻाल्हि उते अची वियो हिते आहे कूड़नि लाइ माना ख़राबी आहे उन्हनि कूड़नि लाइ हाणे इहो कूड़ छा आहे होॾे आयो आहे वैलुल लिल मुतफ़िफ़ीन वेल आहे कंहिंजे लाइ जेके घटिताई था कनि तौर में हिते छा आहे वेलू यौमइज़ लिल काज़िबीन वेल आहे कंहिंजे लाइ कूड़नि जे लाइ हाणे होॾे आयो आहे मुतफ़िफ़ीन हेॾे आहे काज़िबीन मुतफ़िफ़ीन त बाक़ाइदे हिन जी थीम आहे सूरत जो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे अॻिते जॾहिं अल्लाह पाक कमाल आहे केॾी हिकिड़ी हिकमत आहे लफ़्ज़नि में तदबुर करण जी अल्लाह पाक असांखे सम्झ ॾे यौमइज़ लिल काज़िबीन काज़िबीन छा आहे जेके अमाल नामे जो इनकार कंदा हुजनि त उते ठहे थो लिखिबो ऐं उते ज़ाहिर थी थो आहे न वमाद अमाल नामो किथे आहे सिजीन में आहे ऐं जेके उथण ते इनकार था कनि त असां मरंदासीं वरी उथंदासीं वरी अमाल नामो पेश थींदो उन्हनि लाइ बि वेल आहे الذين يكذبون بيوم الدين वरी क्लियरिफिकेशन अची वई जेके अमलनि जे बदिले जे ॾींहं खे कूड़ो भाईंदा आहिनि यौमुद्दीन असां पढ़ी आयासीं यौमुद्दीन आहे छा जज़ा ऐं सज़ा ऐं यौमुद्दीन अल्लाह पाक जॾहिं उनजो मालिक यौमुद्दीन आहे न मालिक छा आहे मालिक माना ओनर आहे उनजो ठीकु आहे न उनजी अथॉरिटी आहे मालिक आहे उन ॾींहुं यौमुद्दीन जो जज़ा ऐं सज़ा जो जॾहिं अल्लाह पाक असांखे चए थो त तौर में घटि वधाई न कयो छा अल्लाह पाक तौर में घटि वधाई कंदो केॾो कनेक्शन आहे पाण में अल्लाह पाक तौर में घटि कंदे जंहिं गुनाह न कया हूंदा हुनखे सज़ा ॾेई छॾींदो जंहिं सवाब कया हूंदा हुनखे चवंदो न हिनखे त न घटि थो ॾियां छो जो हीअं अमलनि जो बदिलो ॾींदो पूरो पूरो पर हिकिड़ो फ़र्क़ु अल्लाह पाक कंदो ज़रूरु उन ॾींहुं कहिड़ो कंदो जिन अल्लाह पाक में भरोसो रखियो जिन अल्लाह पाक जे हुकुमनि ते क़ुर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते या ॿियनि नबियुनि ते बि उन जे रस्ते ते हलण जी कोशिश कई उन्हनि खे अमलनि जो बदिलो बि ॾींदो पूरो पूरो उन खां अलावा छा कंदो उन खां अलावा इन एडिशन सॻोरो अजुर अजरन करीम हुननि खे न आहे हुननि खे ऐं जेको अजर थींदो करीम जेको आहे उन सां इन एडिशन टू पूरे पूरे बदिले सां उहो अल्लाह पाक जे हिदायत वठण लाइ जेके हिदायत वठंदो उनखे वधीक बि मिलंदो राहिमीन न अल्लाह पाक उन खां पोइ अॻिते हलूं था पिया त वमा ऐं छा युकज़िब बिही इल्ला कुल्लु मुअतदिन असीम ऐं उनखे सभु कंहिं हद खां लंघंदड़ गुनाह खां सवाइ ॿियो को कूड़ न भाईंदो पोइ इज़ा तुतला अलैहि आयातुना क़ाला असातीरुल अवलीन हाणे जॾहिं असां जूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि त चवंदो आहे त अॻियां जूं खणी वञ हिक हिक माण्हू जे लाइ या मन जब में न आहे त ईअं हरगिज़ न आहे बल्कि जेके कमाईंदा हुआ तंहिंजी कट संदन दिलनि ते ॼमी वई किथे थो चए कल्ला पल ही सख़्त ये निशानी आहे न हिते थोरो साई मुंझंदी वक़फ़ो न ईंदो कल्ला ईअं पढ़बो कल्ला पल थोरो हल्को सुकून ईंदो में पर साई न खणबी कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून कल्ला माना हरगिज़ न आहे बल माना बल्कि
कल्ला बल रान अला कुलूबिहिम उन्हनि जे मथां मा कानू यक्सबून कसब थींदो आहे कम जेको कम कमाईंदा हुआ जेको कमाईंदा हुआ तंहिंजी कट संदन दिलनि ते चढ़ी वई आहे रान थींदो कट इहे जेका रान आहे न माना कट ऐं चवनि छा था जॾहिं आयतुनि खे त अॻियनि माण्हुनि जूं आखाणियूं जीअं सूर यूसुफ जी ॻाल्हि कईसीं न असां में उन असांखे माना असां लाइ उन में सबक़ु आहे पर हो चवंदा त इहो कहाणियूं जॾहिं त अलाह पाक कहाणी न सबक़ लाइ इहे शयूं असांखे ॿुधायूं आहिनि हिदायत वठण लाइ अलाह पाक फरमाए थो 15 सूरत में कल्ला हरगिज़ न आहे इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन लमहजूबून ईअं न आहे पंहिंजे पालण जे साम्हूं अचण खां उन ॾींहुं रोकियल हूंदा उहे माण्हू जेके इनकार था कनि पोइ सुम इन्नहुम लसालुल जहीम वरी बेशक उहे दोज़ख में खणण वारा हूंदा पोइ अंशिकात में अचे थो दोज़ख में मोकिलबा सुम युकाल वरी चइबुनि उनखे चयो वेंदो हाज़ल लज़ी कुंतुम बिही तुकज़िबून सुयासी में बि साॻी ॻाल्हि आई आहे वयकुलुन मत हाज़ल कुंतुम सादिक़ीन चखो जो का दोज़ख जो मज़ो वरी चइबुनि त उहो दोज़ख आहे जंहिंखे बि कुड़ाईंदा हुया ऐं ॿ ॻाल्हियूं आयल आहिनि क़ुर पाक में उहो दोज़ख आहे जंहिंखे बि कुड़ाईंदा हो ही दोज़ख उहो आहे जंहिंसां तव्हां माना क़यामत जे लाइ इहो आहे उहो ॾींहुं आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो ही साईं 17 असां आयतूं पंहिंजे अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन ते पूरियूं कयोसीं इंशाअल्लाह ताला तक़रीबन अधा त इनखे थोरो लफ़्ज़नि खे सम्झूं था त पोइ कॉल कंदासीं जेकॾहिं टाइम मिलियो त न त पोइ बसि वैलुल लिल मुतफ़िफ़ीन सभ खां पहिरीं त इहा आयत आहे हिकिड़ी आयत असांजे सिखण लाइ जेकॾहिं असां सिखीसीं ऐं उन ते अमल कयोसीं अलाह पाक वॾो छुटकारे जो बंदोबस्तु करे सघे असां घणियुनि बुराइनि खां बची सघूं था कीअं वेल आहे उन्हनि तौर ऐं माप में घटि करे ॾींदड़नि लाइ घटि करे ॾींदड़नि लाइ ॿ लफ़्ज़नि वैलुन लिल मुतफ़िफ़ीन वैल छा आहे ख़राबी तबाही बर्बादी जेका लफ़्ज़ चवजनि ऐं ॿियल हिकिड़ी ॿी सूरत में बि आयो आहे किथे किथे ईअं आयो त दोज़ख जो ऊन्हाई वारो हिकिड़ो तब्क़ो आहे माना जेकॾहिं वैलुल लिल मुतफ़िफ़ीन चइजे त उहे जेके तौर में घटि वधाई कनि था पिया घटि वधाई न घटि कनि था पिया तौर में ऐं माप में घटि करे ॾींदड़नि लाइ जेकॾहिं वेल आहे ख़राबी आहे उहो त थींदी दुनिया में हुते वरी उहो वेल आहे उहा जाइ आहे जिते उहे साईं अलाह अलाह साईं अमान में रखी अलाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे जेतिरो असांजो ख़्यालु जॾहिं ग़लति वञे त असां मोटी कोशिशि कयूं त असां इन ॻाल्हि खे ख़तमु कयूं कीअं सम्झूं था पिया त थिए छा थो पियो उहो इहो आहे अल मुतफ़िफ़ीन छा आहे हिन में ॿ लफ़्ज़ लि मुतफ़िफ़ीन माना लि माना थींदो आहे जेको आहे लाइ मुतफ़िफ़ीन छा आहे उनखे सम्झूं था पिया हाणे तफ़ माना ख़सीस अल्लाह साईं कमाल जो लफ़्ज़ आहे अलाह पाक तदब्बुर करण जी तौफ़ीक़ नसीब करे असांखे छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान इख़्तिसास आहे त बहितरीन आहे मां जेको क़ुरान सिखे थो ऐं सेखारे थो अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन असां हदीस मुबारक ते अमल कयूं पिया वेठा आहियूं सिखूं था सेखारियूं था ऐं तफ़ माना आहे ख़सीस हाय हाय ख़सीस माना घटि ला लिमुतफ़िफ़ीन थींदो लाइ घटि ॾींदड़नि माना घटि ॾींदड़नि लाइ ठीकु आहे हाणे ख़सीस जेको आहे न हिकिड़ो लफ़्ज़ आहे ततफ़ीफ़ मां निकितलनि मुतफ़फ़ जीअं नसर लफ़्ज़ हुजे न माना फतह त थींदो नासिर जंहिं फतह कयो त ततफ़ीफ़ आहे घटाइण मुतफ़फ़ जंहिं घटायो ठीकु आहे छा थींदो मुतफ़फ़ जंहिं घटायो हिते छा आयो आहे मुतफ़िफ़ीन हिते चइबो आहे ईन घटि ॾींदड़नि लाइ माना जमा थी वई इहो थियो घटि ॾींदड़नि लाइ जमा किथे आयो ईन में ऐं ॿ लफ़्ज़ हिन जा डिसीव ऐं डिफ्रॉड हिन जो लफ़्ज़ अंग्रेज़ी में जेको आयो आहे उहो डिफ्रॉड आयो आहे ऐं सिंधी में हिन जो धोखो बि थी सघे पियो ठगी बि थी सघे थी पई पर हक़ीक़त करे ॾिसजे इहो ठगी सां वधीक मिलंदड़ जुलंदड़ वल्लाह आलम इहो सिंधी जो लफ़्ज़ कहिड़ो एप्रोप्रिएट आहे पर कम अज़ कम इहा असांखे माना ख़बर पइजी वई त मुतफ़िफ़ीन आहिनि जेके घटि ॾींदड़ आहिनि घटि केरु ॾींदड़ आहिनि उहो अॻिते ॾिसंदासीं हाणे
चवे छा था उहे हिते माना वज़ाहत अचे थी हिन में الذين اذا اقتالوا على الناس يستوفون जॾहिं पाण लाइ माण्हुनि खां मापो वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो करे वठंदा आहिनि وَإِذَا قَالُوهُمْ أَوْ وَزَنُوهُمْ يُخْسِرُونَ जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहिनि या के तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि ही मापा आहिनि जॾहिं पंहिंजे लाइ माण्हू वठे थो पियो न भरे वठिणो आहे असांखे घटि ई न थिए ठीकु आहे पर जेकॾहिं असां ॾियणु चाहियूं जंहिंखे जेको आहे जॾहिं ॾियूं था पिया उन्हनि पैसनि में जेतिरो जेकॾहिं असांखे भरे ॾियणो आहे त थोरो घटाए ॾियो कोशिशि कबी घटाए वठे ऐं हीअ अॻे ज़माने मापा हूंदा इन करे मापे जो लफ़्ज़ आयो आहे इन में मापा हूंदा ईअं थींदा हुया तोर बि पोइ आई मापा हूंदा अॻे ठीकु आहे न हिन में जेतिरो आयो अच्छा उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हीउ जेको आम तौर ते असां जंहिं ॻाल्हि में ख़राबी थींदी आहे हिन लफ़्ज़ में मुतफ़िफ़ जेको आहे न घटि ॾींदड़ में ॿ ॻाल्हियूं आहिनि उहे ॾाढियूं अहम आहिनि सम्झण जे लाइ हिकु उहो आहे त जॾहिं हीअ जेका आयत चइजी हिन खे सम्झिबो पोइ हिन खे सम्झिबो उहो इहा त माण्हुनि खां मापो वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो वठंदा आहिनि ऐं इन में इहा बि मुतफ़िफ़ जे लफ़्ज़ में इहा बि आयल आहे माना में त असां जेतिरो हक़ आहे उन खां वधीक वठण जी कोशिशि कंदा आहियूं कॾहिं ॼाणी वाणी कॾहिं अणॼाणे थी वई त पोइ त ॿी ॻाल्हि आहे पर कॾहिं ॼाणी वाणी चवंदा आहियूं त असांखे थोरो वधीक मिले तिन असांजो हक़ बि न हुजे इहा वॾी ॻाल्हि आहे हिकु त पूरो वठूं था पिया उन खां मथे उमेद रखूं था पिया ऐं कोशिशि कंदा आहियूं बहस कंदा आहियूं इहा ॻाल्हि ग़लति पूरो मिलियो अलहमदुलिल्लाह जेतिरो हक़ आहे ओतिरो खणो वधीक न घुरिजे इहा असां में वॾी ख़राबी आहे असां में त आहे मूं में त आहे ऐं ॿियो इहा आहे जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहिनि या कंहिं तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि हाणे इन में घणी ॻाल्हियूं थी अची वञनि असां तोरे जेका शइ न ॾियूं मापो करे न ॾियूं का शइ सेल था कयूं न अंग्रेज़ इन शइ खे खयो आहे हिते वेठा आहियूं हिन सोसाइटी में गाॾी विकाम बि पहिरीं हुन जूं ख़राबी ॿुधाए ॾियूं असांजो ईमान अलाह में आहे पर यकीन कोन्हे असां पंहिंजे अकुल ते हलंदासीं न ॿुधाइबो ॿिए खे मथां नुक़सानु पइजी वञे छा नफ़ो ऐं नुक़सान तव्हांजे हथ में आहे अलाह जो पासो वठिबो अलाह जो तरफ़ वठिबो अलाह ते तवकल अलाह जो भरोसो त फ़ाइदो ई फ़ाइदो आहे पंहिंजो अकुल करे पंहिंजो फ़ाइदो कबो जेको जेकॾहिं क़ुर सां अटकाव में आहे त असांजो फ़ाइदो न थींदो भले असांखे नज़र फ़ाइदो अचे हिकिड़ी ॻाल्हि इन जो मिसाल ईअं सम्झणु खपे हिकिड़ी शइ मां बेईमानी करे विकिणां थो का शइ ख़राबी हुनजी नथो ॿुधायां मां लैपटॉप विकिणां थो पर हुनजे सिस्टम में मेमोरी में प्रॉब्लम आहे मूंखे ख़बर आहे मां कंहिंखे नथो ॿुधायां ऐं मूंखे उहो $1200 ॾेई थो वञे मां ख़राबी ॿुधायां थो पियो त मूंखे $800 था मिलनि 400 जो सिधो सो नुक़सानु आहे हाणे जेकॾहिं हिन 400 ते माण्हू वेही जेकॾहिं फ़ाइदो करे कूड़ करे विकिणंदो कहिड़ी ख़बर आहे तव्हांजा 1200 जी बरकत केतिरी आहे तव्हां 800 तव्हां ख़ुदा जे ख़ौफ़ में ईमानदारी करियो ही 800 तव्हांखे बरकत नज़र कोन ईंदी पर बरकत जॾहिं थिए थी इंसान खे महसूस थिए थो ज़रूर इन ते वञिजे अलाह ते भरोसो कजे ही मापो आहे तराज़ी असांजे केतिरनि माण्हुनि वटि वटिजे किन तराज़ियुनि जा सही आहिनि अलाह रहम करे ऐं हिते मां IT में जेको कमु कयो आहे स्टोरनि में कमु कंदा आहियूं हिते वञी जेकॾहिं असां स्केल खे बैलेंस करे आयासीं त वेट्स ऐं मेजर वाला ईंदा उनखे जी सील करे वेंदा थोरी वेरिएशन थींदी हिकदमि रिपोर्ट थींदी आहे उन्हनि खे वरी अची वेंदा आहिनि स्केल ई बंदि थी वेंदो उहो जेसिताईं वरी उनखे उहो अची बैलेंस न कनि माना कैलिब्रेशन न थिए हुनजी उते असां वटि को हिसाब ई कोन्हे को उन खां पोइ हीअ ज़ीरो वेट न हुजे तव्हां जॾहिं वज़न कयो पंहिंजो वज़न हुजे इहो ज़ीरो जे बजाए 2 किलोग्राम अॻु में ॾेखारींदो हुजे या तव्हांजा 30-40 ग्राम 100 ग्राम 200 अॻे ॾेखारींदो हुजे त तव्हां वज़न जेको कयो त तव्हांजो सही न ईंदो पोइ तव्हांखे पसंदि ॻाल्हि हूंदी असांखे इन करे असां पहिरीं हुनखे ज़ीरो कंदासीं जेकॾहिं असां पंहिंजे लाइ को नुक़सानु हेठि वधाई नथा बर्दाश्त कयूं त छो न जॾहिं असां ॿिए सां हिसाब किताब कयूं त हाणे हिन मूं थिए इहो त जॾहिं असां घुर कंहिंखां कयूं पंहिंजी ज़रूरत ज़रूरु घुर माण्हू करे हक़ ते न वञे त को असां ठगी करे वञे त हुनखे चइजे बि कोन न पंहिंजो हक़ ज़रूरु वठिजे पर जेकॾहिं असां कंहिंसां ॿिए सां कारोबार कयूं त जेका असांखे जेतिरी पूरत ॾिनी आहे जेतिरी ईमानदारी करणी आहे उहा ॻाल्हि कयूं ऐं हीअ ॻाल्हि हले छाजी थी पई बाय ऐं सेल इहे केरु कंदा आहिनि ख़रीदा हिकिड़ी फ़रोख़्त आहे या हुनखे विकामजे
हिकिड़ी शइ ख़रीद कबी आहे, फ़रोख़्त कबी आहे, लास्ट आहे कुझु। इहो केरु कंदा आहिनि? वज़न तौरु कारोबारी माण्हू। हाणे कारोबारी मन मां छा भला इहो सिर्फ़ु बिज़नेसमैन लाइ आहे जेके बिज़नेस था वेठा कनि, नंढो या वॾो? इहो वॾी ॻाल्हि आहे, सम्झण वारी ॿी ॻाल्हि आहे। केरु बिज़नेस असांजे घरनि में, ॿारनि में, नंढनि में, वॾनि में केरु नथो करे? हर माण्हू बिज़नेस थो करे। हर माण्हू कहिड़ो बिज़नेस आहे? ख़रीदो फ़रोख़्त। असां मां हर माण्हू बाज़ारि वञे थो, असां मां हर माण्हू किथे न किथे सेल करे थो पियो ऐं बाए करे थो। उहो छा आहे? उहा मां आहे। ख़रीद मां जॾहिं बाए कयां या मां जॾहिं सेल कयां, इहो मां आहे। मां असांजी छा थो करे? मां खे फ़ाइदो खपे। जॾहिं मां का शइ विकिणा बि मूंखे फ़ाइदो हुजे, कॾहिं कंहिंखे मां वठां बि मुंहिंजो फ़ाइदो हुजे, भले ॿियो नुक़सानु थिए। इहा शइ मां वारी आहे न। ॿी ॻाल्हि जेको आहे हिते ख़तमु था कयूं, हिन ते लास्ट स्लाइड आहे। कमाल जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अलाह पाक जो हिते हुकुम जी ॻाल्हि आहे, या इंशाअल्लाह ताला हिन खे ॿिए दफ़े खणंदासीं, पंहिंजो टाइम अञा पाण वटि पिया आहिनि, 2 मिंट 3 पिया त पुल था करे वठूं, पर हिन खे मुख़्तसिर था कयूं। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी जी आहे साईं, जेके काफ़ी असांखे जेके माण्हुनि खे ग़लतफ़हमी थींदी आहे, उहा हिन में क्लियर थियणु खपे। उहा कहिड़ी? भई असांखे अलाह पाक हिदायत ॾे आहे त ईअं न कयूं आहे, ठीकु आहे, उनजो हिते जवाबु आहे। उहो कहिड़ो जवाबु आहे? थोरो सोचण जी ज़रूरत इहा आहे। अलाह पाक ही कहिड़ी आयत आहे? ही 19वीं आयत आहे, पोइ हुनजी सूरह अल इंफितार जेका करे आयासीं लास्ट वीक ते, उन में हिन अलाह पाक फरमाए थो पियो, उन ॾींहुं माना क़यामत वारे ॾींहुं, उन ॾींहुं न हूंदो को इख़्तियार कंहिंजे कंहिं जीअ खे ॿिए कंहिं जीअ ते को बि, ऐं हुकुम उन ॾींहुं रुॻो अलाह लाइ हलंदो। असां नंढी ॻाल्हि खे टच कयो होसीं त हिते जीअं असां इख़्तियार हलायूं था पिया न माण्हुनि ते, कहिड़े बि माना कहिड़ी बि कैपेसिटी में, वॾो आहे नंढो आहे, अमीर आहे ग़रीब आहे, हाकिम आहे, उते कोई न हूंदो। उते केरु हाकिम आहे, केरु सुवाल कंदो, केरु जवाबु ॿुधंदो? अलाह पाक जी ज़ात आहे, उनजी कोर्ट आहे। अलाह पाक जॾहिं चए थो उते अख़्तियार कोन्हे को, हिते छो नथो चए त अख़्तियार कोन्हे को तव्हांखे? इहो आहे तदबर। इहा तदबर जी पॉइंट आहे। आयत 19 सूरह अल इंफितार। अलाह पाक चए थो त उनते कंहिंखे को अख़्तियार कोन हूंदो, उते न हूंदो को, माना जो ॿियो मतिलबु त इहो थो थिए त हिते हूंदो। अलाह पाक हीअं त कोन चवंदा हिते तव्हांखे को अख़्तियार कोन्हे, माना अख़्तियार आहे असांखे, माना अख़्तियार आहे। उन अख़्तियार में असांजी मर्ज़ी आहे त असां घटि तौर कयूं या असां पूरी तौर कयूं। इंशाअल्लाह ताला अलाह पाक असांखे हिदायत नसीब कंदुसि। पंहिंजो इन ते इंशाअल्लाह ताला इन ते पाण सेशन जो पंहिंजो ख़तमु कयूं था पिया। ही जेल जो पाण ज़िक्र करे चुका आहियूं त उहो कीअं आहे, उन खां पोइ इंशाअल्लाह ताला दीन जी बि ॻाल्हि करे चुकासीं असां, त अमलनि जो आहे हुते जज़ा ऐं सज़ा। ऐं जेका ॿी असां रस्ट जी ॻाल्हि कईसीं त साईं ही रस्ट कमज़ोर थी करे लोह खे बि कुदरत क़ुरान पाक एॾो मिसाल अज़ीम ॾिनो आहे, इहे माण्हू ॾिसी सघे थो पियो। रस्ट जॾहिं क़ल्ब ते रस्ट थी अचे न, नज़र त कोन थी अचे, पर अलाह पाक मिसाल कहिड़ो ॾिनो आहे जीअं माण्हू सम्झी सघे त क़ल्ब ते बि रस्ट अचे थी पई। नंढी नंढी हिकिड़े ॾींहुं असां कयोसीं, ग़लती थी वई, ड्रियो कयोसीं, ख़तमु कयोसीं, असांजो क़ल्ब ओड़ो ई बहितरीन अञा साफ़ हूंदो। हिकिड़े ॾींहुं कयोसीं, परवाह न थी, या चयोसीं ॾिसूं था ॿिए दफ़े न कंदासीं, ॿिए दफ़े कयोसीं, 3 दफ़े कयोसीं, पोइ माण्हू ज़िद में अची वेंदो, पोइ आदत में अची वेंदो, पोइ भले इहे हिकु ॿई मूं बेईमानी कंदो, ईअं ई दिलि ते कटु चढ़ंदी वेंदी, पोइ हिदायत परे थींदो वेंदो। असां दुआ था कयूं अलाह पाक असां सभिनी खे हिदायत नसीब करे, ऐं इंशाअल्लाह ताला अमली कोशिशि अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां हलूं था लास्ट स्लाइड ते। उन खां पोइ जेको मां ग्रामर जी ॻाल्हि कई, उन में अॼु तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, उहा त हीअ असां स्लाइड पढ़ी चुका आहियूं। हुआ हुम अंत, अंत माना तूं, अना माना मां। अंत माना तूं, अना माना मां, अंतुम माना तव्हां, नहनु माना असां। हाणे हिन हुआ हुम हीअ हिन खे छॾे ॾियो तव्हां। अंत जॾहिं फेमिनाइन थींदी त छा थींदो? अंती। अंत फेमिनाइन थींदो अंती। अना अना ई रहंदो आहे, मां मां ई हूंदो आहे, मस्कुलिन हुजे फेमिनाइन हुजे। ऐं अंतुम जॾहिं थींदो आहे तव्हां साम्हूं जे लाइ, अंतुम त फेमिनाइन लाइ थींदो आहे अंतुन्न। अंतुन्न
इहो जे ख़बर हुजे इनखे वरी रिपीट कंदासीं ऐं जेको असां जो लफ़्ज़ आहे न नाहनु उहो बि फेमिनिन लाइ साॻियो हूंदो आहे असां हूंदो आहे इन करे टे शयूं आसान आहिनि सम्झण माना अना मां लफ़्ज़ साॻियो ई आहे ऐं नाहनु बि सभु साॻियो ई आहे फेमिनिन लाइ बाक़ी टियों जेको आहे अंत खे चइबो आहे अंती ठीकु आहे क़ुर पाक खे अलाह पाक असांखे सही तरीक़े सां पढ़ण सिखण में असांजी मदद फरमाए हुन जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण में अलाह पाक असां खां ग़लती थी अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए आमीन बरकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम सही खत्री साहब ओवर टू यू जेकॾहिं इजाज़त हुजे त पोल कयूं रिकॉर्डिंग बंदि करे जज़ाकल्लाह सर जज़ाकल्लाह सब भले पोल करे